रोड़ी तालका अस्पताल में वैक्सीनेटरन मुतालबन जी मञता लाइ VWA जे सूबाई जनरल सेक्रेटरी खुदाबख्श कुरैशी, फहमीदा गुल ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में 10 ॾींहं ते बेबुख हड़ताली कैंप हणी पंहिंजो एहतजाज जारी रखियो। असां वैक्सीनेटरनि जो अॼु 10 ॾींहं आहे त एहतजाज हली रहियो आहे ऐं असांजा जेका मक़ामी माण्हू आहिनि या मक़ामी सियासतदान आहिनि उहे बि असांजी भरपाई नथा करनि। असांजा जाइज़ मसइला आहिनि, कोई असांजो नाजाइज़ मसइलो न आहे। ऐं वैक्सीनेटर स्टाफ जेको आहे ॿियनि सूबनि में 9 खां 16 स्केल ताईं नौकरियूं था कनि, असां वटि 6 स्केल रिटायरमेंट 6 स्केल थो थिए। हिन वक़्तु सियासत जो टाइम न आहे। बाहूबली चए मां चवां थो साईं नंढनि ॿारनि सां सियासत न खेॾो। होॾां मासूम ॿारनि खे ख़तरनाक बीमारियुनि खां बचाव लाइ टुका हणाइण लाइ ॾूरहन इलाइक़नि खां खणी ईंदड़ वालदेन परेशान हाल नज़र आया। साईं पंजो चवनि या ॿार खे ॿियो साठो हणाइणो आहे, असां पंधु करे 200 तेल डेली साड़े था अचूं। हिते चवंदा आहे चवंदा असांजी हड़ताल आहे, असां ॿार खे टुको न हणंदासीं। असां मासूम ॿार रोए थो ॾिसो त ॿार जी हालत ॾिसो, डेली असां पंधु करे असां मजबूर थी विया आहियूं। 200 जो डेली असां तेल था साड़ियूं। खुदा असांजी मदद कर, असां मासूम ॿारनि ॾिसी मासूम हालत ॿार जी। कैमरामैन अमजद खासकेलीअ सां एडी घुञो, सिंध टीवी न्यूज़, रोहड़ी।